एक सिंध जवान, एक सकाफत जवान, नारो सदा जिए सिंध जवान, जिए सिंध जवान। नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त है केपरो मां खबर ॾींदाल केपरो लग मुरैडी में सिंध एजुकेशन फाउंडेशन के ताउन से हलंदड़ सैयद कुतुब शाह पब्लिक स्कूल थूमी में अवामी न्यूज़ के ॾिनल क़ौमी कार्ड सिंध तो में सा असांजो तालीम साए चा असांजो जे सिरे हेठ सकाफती प्रोग्राम थी गुजरियो। सकाफती ॾियारे के मौके ते शागिर्दनि शागिर्दियाणनि में तकरीरूं पेश कयूं जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूल के ॿारनि ऐं ॿारड़नि जे ग्रुपनि हिस्सो वरितो। स्कूल के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि पारां सिंध की सकाफत के हवाले से तकरीरूं कयूं ऐं सकाफत के भरपूर भेटा पेश कई जने ते ॿियनि ग्रुपनि पारां सिंध की सकाफत के हवाले से टेबलोस पेश कया ऐं सकाफती गीतन ते रक्स कयो। उन मौके ते स्कूल के उस्तादन ऐं समाजी अगवाननि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त सिंध एजुकेशन फाउंडेशन तरफा अॼु अछड़े थर के पोते कुल इलाइक़े में अहिड़े क़िस्म जो बेहतरीन एजुकेशन जो प्रोग्राम रखियो वियो आहे। सच पुछो तो दिल बहार थी वही है। तो बहरहाल जे पोते इलाइक़े में ॿारनि जो टैलेंट जो ॾिठोसीं तो ॿारनि इंतहाई जोश ऐं ख़ुशि सां इंतहाई ज़बरदस्त सां सिंध जी मुरके पई, सिंध जी जरके पई। हितां जूं रीतूं रस्मूं कल्चर अजरक टोपियूं ॿार ॾाढा तमामु तयारी पोजिशन रहिया आहिनि। अहिड़े क़िस्म जा जेके असांजे सिंध जे पोते पियल इलाइक़ा जेके उन क़िस्म जा अवेयरनेस जे हवाले सां प्रोग्राम थींदा रहंदा। त यकीनन असां पंहिंजी जेका असांजी सकाफ़त आहे, असांजी कल्चर आहे, असांजी ॿोलियूं आहिनि, असांजूं रीतियूं आहिनि, असांजूं रस्मूं आहिनि, उनखे ज़िंदह रखण जे लाइ असां अहिड़े क़िस्म जा इंतज़ाम जेकॾहिं कंदासीं त ईंदड़ मुस्तक़बिल जो असांजो ईंदड़ नसुल जेको आहे उन लाभ हासिल करे सघंदो। महिरबानी। अॼु जेको असां प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां जेको असां हिते प्रोग्राम करे रहिया आहियूं, हे स्कूल आहे सिंध एजुकेशन फाउंडेशन जो आहे। इन में असां जेको सकाफ़ती प्रोग्राम करे रहिया आहियूं जो इहो ई मतिलबु आहे असां पंहिंजे सकाफ़त के उजागर करे रहिया आहियूं। सिंध जी सकाफ़त 5000 साल पुरानी आहे। सिंध सां तलीम सां तमामु बहितरीन सलेक्शन न्यूज़ वारनि रखियो आहे। अॼु असां सईद कुतुब शाह पब्लिक स्कूल तमामु ॿारहाड़ी इलाइक़ो आहे जिते अचल सर सां वाबस्ता सां आहियूं। टेक प्रोग्राम तमामु बहितरीन तरीक़े सां रखियो आहे ऐं अवामी न्यूज़ असां बेहद थोराईंदा आहियूं जंहिं पंहिंजो क़ीमती टाइम कढी असांजे प्रोग्राम खे कवरेज कयो। सभा पहिरीं अवामी न्यूज़ वारनि जी महिरबानी जंहिं असांजे सत्र में शामिल थिया। हीअ असां जेको प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं सईद कुतुब शाह पब्लिक स्कूल थूमी मल्हाए रहिया आहियूं। हीअ स्कूल सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां रहियो आहे जंहिंमें असांजा ॿार मुख़्तलिफ़ टेबलोज़ वग़ैरह तकरीरूं वग़ैरह कंदा ऐं सिंध जी जेका सकाफ़त को उजागर कंदा। हीअ अछड़े थर में पोइते इलाइक़े में जेको हीउ प्रोग्राम ऐं अहिड़ो प्रोग्राम करण ते असां हिन स्कूल जे जेका बि मैनेजमेंट खे असां जस लहे थी त अहिड़ो प्रोग्राम करायो ऐं अवां जो जेको स्लोगन आहे तइलीम सां चाह असांजो सिंध सां हाचा असांजो, इहो अहिड़ो स्लोगन ज़बरदस्त आहे। इन स्लोगन जे थ्रू ऐं हिन ॾियारे जे थ्रू उन्हनि माण्हुनि ताईं उन वालदिन ताईं इहो पैसे ॾींदा त पंहिंजे नियाण खे तइलीम सां मुनवर करायो ऐं पंहिंजूं नियाणियूं अॻिते ईंदियूं त असांजो इलाइक़ो असांजो जेको माहौल सुधल हूंदो। असांखे घुरिजे त तइलीम खां वधि खां नियाण ते तवजो ॾियूं ऐं हिकु ख़ानदान जीअं पढ़ियो त औरत पढ़ी त सॼो ख़ानदान पढ़ियो, हिकु मर्द पढ़ियो त फ़र्द पढ़ियो। इन हिसाब सां असां वधीक वधाइणु घुरिजे ऐं प्रोग्राम ज़बरदस्त सां लॻो। हे जेको अछड़े थर जो मेन स्कूल आहे हिते जेको वठी जेको कमु आहे हिते जा शागिर्द कनि पिया ऐं हिते जेको टेबल वग़ैरह पेश हिते जे शागिर्दनि जे तरफ़ां आहे। हिन इलाइक़े जे हिसाब सां इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे जो इहो शो रखे ॻाल्हि तमामु मुबारक साईं गुलाम रसूल साहिब। अॼु अज़ीम क़ौम जो अज़ीम सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे अछड़े थर जे कुतुब शाह पब्लिक स्कूल में जेको तमामु हिकिड़ी बहितरीनु काविश आहे। अॼु ख़बर पई त असांजी सिंध झिरके पई, असांजी सिंध मुरके पई। उन मौके ते स्कूल के ऑपरेटर मरियम हिंगोरो, प्रिंसिपल उर्स बांबरी को एडमिनिस्ट्रेटर गुलाम रसूल हिंगोरो, वाइस प्रिंसिपल कमाल राजड़ ऐं ॿियनि उस्तादनि पारां चयो त सिंध जी सकाफ़त 5000 साल पुरानी सकाफ़त आहे। असीं सिंधी मीडिया जा शुक्रगुज़ार आहियूं जिन सकाफ़त जे हवाले सां अहिड़ा ॾियारा मल्हाइनि था। स्कूल में प्रोग्राम कराइण जो मक़सद शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि में सकाफ़त जे हवाले सां आगाही ॾियणु आहे। उन मौके ते स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि जो वॾो अंग स्कूल में मौजूद हो। स्कूल जे ॿारनि सकाफ़ती वेश पाए प्रोग्राम में शिरकत कई।
मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।